अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हे गोठा? हाँ ही गोठा। वेहो वेहो। अमां जो गोठा? हाँ ही असांजो गोठा। घणा घर आहिनि गोठ में? थींदा 100 ॾेढ। 100 ॾेढ। मुंहिंजी महिमानी कर। आउं तुंहिंजी महिमानी छो करियां? आउं तोखे सुञाणा ई नथो। अच्छा, तूं सुञाणी नथो। मुंहिंजो नालो अमजद महराणी आहे। मां ॻोठ सुल्तान महराणी में रहंदो आहियां ऐं कमु ॾाढा मुड़सी मोतबर आहियूं, मोतबर। हा, पर असां तव्हांजी महिमानी नथा करियूं। तोखे ख़बर नाहे मां केरु आहियां? हींअर जेल मां पियो अचां। 3 सालनि जी सज़ा कटियो। खून कयो होसीं, खून। अच्छा, त इहे माना ॾाढा मुड़ुस आहियो, मोतबर आहियो। हिते माना ॾाढा मुड़सी करे त महिमानियूं खाईंदा हुआ असांजियूं। ग़रीब जा बच्चा ॾुखियो थींदे तूं सुञाणी नथो मां केरु आहियां। अरे छोरा, घर वञ, कुआड़ो मुआड़ो खणी आ। घुरा जेको घुराइणो अथई, तोखे सेखारियूं था अॼु। अरे ठपियल कुआड़ो खणी आ नऊं, जल्दी वञ। भाईजान, तकड़ में जल्दबाज़ीअ में माण्हू हमेशह ग़लति फ़ैसिला वठंदो आहे। कुहाड़ो घुराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां तरसो। पोइ ग़लति जॻह ते अची वियासीं। न अवां तरसो, अवांजी ख़िदमत करियूं, महिमानी करियूं, असांखे मौक़ो ॾियो ख़ातिरदारी जो। पर तव्हां असांखे सुञाणो ई नथा। न सुञाणप थी वेंदी। तव्हां वेहो, तव्हांजी महिमानी करियूं। भाईजान, ग़लति जॻह ते अची वियासीं, पोइ इजाज़त वठंदासीं। इजाज़त। तरसो, वेहो। का ग़लती थी हुजे त माज़रत। हा, हथ ढरो कर।